بسم اللہ الرحمن الرحیم الباب الخامس فی الاطلاق والتقیید اذا اقتصر فی الجملۃ علی ذکر المسند والمسند الیہ فالحکم مطلق وَإِذَا زِيدَ عَلَيْهِمَا شَيْءٌ مِّمَّا يَتَعَلَّقُ بِهِمَا أَوْ بِأَحَدِهِمَا فَالْحُكْمُ مُقَيَّدٌ وَالْإِطْلَاقُ يَكُونُ حَيْثُ لَا يَتَعَلَّقُ الْغَرْضُ بِتَقْيِيدِ الْحُكْمِ بِوَجْهٍ مِّنَ الْوُجُوهِ لِيَذْهَبَ السَّامِعُ فِيهِ كُلَّ مَذْهَبٍ مُمْكِنٍ وَالتَّقْيِيدُ حَيْثُ يَتَعَلَّقُ الْغَرْضُ بِتَقْيِيدِهِ بِوَجْهٍ مَخْصُوصٍ لو لم يراع تفوت الفائدة المطلوبة ولتفصيل هذا الإجمال نقول إن التقييد يكون بالمفاعيل ونحوها والنواسخ والشرط والنفي والتوابع وغير ذلك. हिन फ़सुल में मुसनफ़ अलैहि रहमत मुतलक़ ऐं मुक़य्यद जे बारे में ज़िक्र करे रहियो आहे। मुतलक़ ऐं मुक़य्यद जी तारीफ़ कंदो, उन खां बाद में मुतलक़ ऐं मुक़य्यद खे कहिड़ी जॻह ते इस्तेमालु कजे, कहिड़ी जॻह आहे जिथे असांखे मुतलक़ जुमिलो इस्तेमालु करणु घुरिजे, कहिड़ी जॻह आहे जिथे असांखे मुक़य्यद जुमिलो इस्तेमालु करणु घुरिजे, इन ॻाल्हि खे बयानु कंदो। उन खां बाद में पोइ वरी बयानु कंदो त उहे कहिड़ियूं सूरतूं आहिनि जंहिंसां असां जुमिले खे मुक़य्यद बनाए सघूं था। पोइ उन्हनि मंझां कुझु हर हिक जो तफ़सील मुसनफ़ अलैहि रहमत ज़िक्र कंदो। सभ खां पहिरियां इहा मुसनफ़ अलैहि रहमत ॻाल्हि ज़िक्र कई आहे त कहिड़ी जॻह ते असां यानी कि कहिड़े जुमिले खे असां मुतलक़ जुमिलो चवंदासीं ऐं कहिड़े जुमिले खे असां मुक़य्यद जुमिलो चवंदासीं। उन खां पहिरियां इहा ॻाल्हि पढ़ी आया आहियो त जुमिलो जेको हूंदो आहे उहो ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे, हिकिड़ो जुमिला इस्मी, ॿियो जुमिला फ़ाइलिया। ऐं हर जुमिले जे लाइ ॿ जुज़ हुजणु ज़रूरी आहिनि, मुस्नद ऐं मुस्नद इलैह। मुस्नद ऐं मुस्नद इलैह खां सवाइ जुमिलो मुकमिल न थींदो। जेकॾहिं जुमिलो इस्मिया हुजे, मिसाल जीअं ज़ईदुन क़ाइमुन, ज़ईद मुस्नद इलैह आहे, क़ाइमुन मुस्नद आहे। या जुमिला फ़इलिया हुजे, मिसाल जीअं ज़रब ज़ईदुन, त ज़रब थियो मुस्नद, ज़ईद फ़ाइल आहे, इहो थींदो मुस्नद इलैह। यानी मुस्नद ऐं मुस्नद इलैह खां सवाइ जुमिलो मुकमिल न थींदो। जुमिले जे लाइ मुस्नद ऐं मुस्नद इलैह हुजणु ज़रूरी आहे, शर्त आहे उन जे लाइ। हाणे उन खां बाद मुसनफ़ अलैहि रहमत इहा ॻाल्हि ज़िक्र करे थो त जेकॾहिं जुमिले मंझि मुतकल्लिम सिर्फ़ु मुस्नद ऐं मुस्नद इलैह जो ज़िक्र करे थो त इन खे असां चवंदासीं इहो जुमिलो मुतलक़ आहे। सम्झ में आयो न? यानी अहिड़ो जुमिलो हुजे जंहिंमें सिर्फ़ु मुस्नद ऐं मुस्नद इलैह जो ज़िक्र हुजे, उन खां अलावा ॿियो को बि लफ़्ज़ ज़िक्र थियल न हुजे, त पोइ असां छा चवंदासीं त इहो जुमिलो छा आहे, मुतलक़ आहे। पर जेकॾहिं मुस्नद बि ज़िक्र थियल आहे, मुस्नद इलैह बि ज़िक्र थियल आहे, ऐं उन सां गॾोगॾु मुस्नद ऐं मुस्नद इलैह जो मुतअल्लिक़ात बि ज़िक्र थियल आहिनि, कि अहिड़ियूं शयूं ज़िक्र थियल आहिनि जेकी मुस्नद ऐं मुस्नद इलैह सां ताल्लुक़ रखनि थियूं, त पोइ असां चवंदासीं इहो जुमिलो मुतलक़ न आहे, पर इहो जुमिलो मुक़य्यद आहे। मिसाल सम्झो, मिसाल जीअं के शख़्स चवे थो ज़ईदुन क़ाइमुन, हिते ज़ईद आहे मुस्नद इलैह, क़ाइमुन आहे मुस्नद। त ज़ईदुन क़ाइमुन, ज़ईद मुब्तदा, क़ाइमुन उनजी ख़बर, मुब्तदा पंहिंजी ख़बर सां मिली करे जुमिलो इस्मी जो। त इन खे छा चवंदासीं, इहो जुमिलो मुतलक़ आहे या मुक़य्यद आहे? इहो मुतलक़ आहे। शाबाश। छो त जुमिले में सिर्फ़ु मुस्नद ऐं मुस्नद इलैह आहे, ॿियो कुझु बि ज़िक्र थियल। पर जेकॾहिं के शख़्स चवे थो ज़ईदुन क़ाइमुन अलल मिंबर, ज़ईद बीठो आहे मिंबर ते, त पहिरियां जुमिलो मुतलक़ हुयो, ज़ईदुन क़ाइमुन, ज़ईद बीठो आहे। कहिड़ी जॻह ते बीठो आहे? छत ते बीठो आहे, कमरे में बीठो आहे, ठीकु आहे, या ग्राउंड में बीठो आहे, या मेंबर ते बीठो आहे, किथे बि अवां मुराद वठी सघो पिया, इहो जुमिलो मुतलक़ हुयो। पर हाणे जॾहिं मुस्नद ऐं मुस्नद इलैह सां गॾु हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ बि ज़िक्र कयो वियो, अलल मिंबर, ज़ईदुन क़ाइमुन अलल मिंबर, त ज़ईद जो क़याम मिंबर सां मुक़य्यद थी वियो। त हाणे ज़ईद किथे बीठो आहे?
मिंबर ते। हाणे मुखातब इहो सम्झी सघे थो त ज़ैद मस्जिद में ज़ैद छत ते बीठो आहे, या ज़ैद ग्राउंड में बीठो आहे, या ज़ैद कंहिं ॿी जॻह ते बाज़ार में बीठो आहे। इन तरफ़ मुखातब जो ज़हन न वेंदो, छो त मुस्नद ऐं मुस्नद अलैह सां गॾु हिकिड़ो अलॻि ज़ाइद लफ़्ज़ ज़िक्र थियो आहे, अलल मिंबर। ठीकु आहे, त हाणे इहो जुमिलो मुतलक मञा मुक़यद थी वियो, मिंबर सां इहो मुक़यद थियो। ज़ैद जो जेको क़याम आहे इहो क़याम मुक़यद थी वियो मिंबर सां। सम्झ में आयो ॻाल्हि मुतलक ऐं मुक़यद जी? उन खां पोइ मुसनफ़ अलैहि रहमत इन ॻाल्हि खे ज़िक्र कंदो त उहे कहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिथे अव्हांखे जुमिलो मुतलक ज़िक्र करणु घुरिजे, ऐं उहे कहिड़ियूं सूरतूं आहिनि जिथे अव्हांखे जुमिलो मुक़यद ज़िक्र करणु घुरिजे। आसान तरीक़े सां इन ॻाल्हि खे सम्झो त जेकॾहिं मुखातब खे मुतकल्लिम मुख़्तसिर तरीक़े सां ॻाल्हि ज़िक्र करणु चाहे थो त उते सिर्फ़ु मुस्नद ऐं मुस्नद अलैह जो ज़िक्र कंदो, त उन जॻह ते असांजी इहा अहिड़ी सूरत आहे त उते मुतकल्लिम जुमिले खे मुतलक ज़िक्र करे। पर जेकॾहिं मुतकल्लिम जो मक़सदु आहे मुखातब जे साम्हूं पंहिंजी ॻाल्हि खे वाज़िह अंदाज़ में पेश करणु, त पोइ उन जॻह ते जॾहिं उनजी वज़ाहत कंदो, तशरीह कंदो, त ॿियनि अल्फाज़नि जी ज़रूरत बि पवंदी। मुस्नद ऐं मुस्नद अलैह जे मुतालिकात जी ज़रूरत पवंदी। जॾहिं असां मुतालिकात खे ज़िक्र कंदासीं पोइ त वज़ाहत थी सघंदी न, त पोइ इहा सूरत, इहा जॻह आहे त इन जॻह ते मुक़यद जुमिले जो ज़िक्र कयो वञे। तर्जुमो कंदा हलो, इन ॻाल्हि खे सम्झंदा हलो। पंजो बाब आहे फिल इतलाक़ व तक़यीद, मुतलक ऐं मुक़यद जे बयान में। इज़ा उख़्तसिर, जंहिं वक़्तु इख़्तिसार कयो वञे जुमिले में अला ज़िक्रिल मुस्नद वल मुस्नद इलैहि, मुस्नद ऐं मुस्नद इलैहि जे ज़िक्र करण ते, फल हुक्म मुतलकुन, पोइ इहो हुकुम मुतलक आहे। यानी कि जॾहिं जुमिले मंझि सिर्फ़ु मुस्नद ऐं मुस्नद इलैहि ते ई इख़्तिसार कयो वञे, इक्तफ़ा कई वञे, माना सिर्फ़ु मुस्नद ऐं मुस्नद इलैहि काफ़ी हुजनि, बसि जुमिलो मुकमिल थी वञे, ॿी कंहिं ॻाल्हि जो ज़िक्र करण जी ज़रूरत न पवे, त इन जुमिले खे असां चवंदासीं इहो जुमिलो छा आहे? मुतलक आहे। सम्झ में आयो? अॻिते ॾिसो, व इज़ा ज़ीद, हितां खां मुक़यद जी तारीफ़ करे थो। ठीकु आहे, व इज़ा ज़ीद, ऐं जंहिं वक़्तु ज़्यादा कयो वञे अलैहिमा, इन्हनि ॿिन्हिनि ते, यानी मुस्नद ऐं मुस्नद इलैहि ते, शैउन, काई बि शइ, मिम्मा यतअल्लक़ बिहा, उन्हनि शयुनि मंझां जेके ताल्लुक़ थियूं रखनि इन्हनि ॿिन्हिनि सां, यानी मुस्नद ऐं मुस्नद इलैहि सां, यानी कि मुस्नद ऐं मुस्नद इलैहि जे मुतालिकात खे बि ज़िक्र कयो वञे, त पोइ औ बे अहदिहिमा, या उन्हनि ॿिन्हिनि मां कंहिं हिक सां, या त मुस्नद सां बि उहे शयूं ताल्लुक़ रखनि, मुस्नद इलैहि सां बि ताल्लुक़ रखनि, या सिर्फ़ु मुस्नद सां ताल्लुक़ रखनि, या सिर्फ़ु मुस्नद इलैहि सां ताल्लुक़ रखनि। फल हुक्म मुक़यदन, पोइ इहो हुकुम आहे मुक़यद जो, माना इहो जुमिलो मुक़यद थींदो। वल इतलाक़, हितां खां ॿुधाए रहियो आहे त कहिड़ी जॻह ते अव्हां जुमिले मुतलक आणण जी ज़रूरत आहे ऐं कहिड़ी जॻह ते जुमिले मुक़यद आणण जी ज़रूरत आहे। माना कहिड़ी सूरत आहे जॾहिं तव्हां जुमिलो मुतलक ज़िक्र कयो, ऐं कहिड़ी सूरत आहे जॾहिं तव्हां जुमिलो मुक़यद ज़िक्र कयो। वल इतलाक़, मुतलक जुमिलो कॾहिं ज़िक्र कंदासीं उहो ॿुधाए थो मुसनिफ़। वल इतलाक़ यकून, ऐं मुतलक हूंदो हाइस, इन हैसियत सां त ला यतअल्लक़ुल गर्ज़, न मुतअल्लिक़ हुजे गर्ज़। इहो गर्ज़ मारिफ़ आहे, यानी मुतकल्लिम जो गर्ज़, अलिफ़ लाम दाख़िल थियो आहे न इन ते, आम गर्ज़ मुराद न आहे, मुतकल्लिम जो गर्ज़ मुराद है। ठीकु है, ला यतअल्लक़ुल गर्ज़, जॾहिं न मुतअल्लिक़ हुजे उहो गर्ज़ मक़सद बेतक़यीदिल हुक्म, हुक्म जे क़ैद लॻाइण सां, बेवजह मिनल वजूह, सबबनि मंझां कंहिं हिकु सबब सां, लियज़हब सामिउ फीहि कुल्ल मज़हबिन मुमकिन, तां त वञी सघे सामे उन मंझि हर मुमकिन रस्ते ॾे। असां जुमिलो मुतलक उन जॻह ते ज़िक्र कंदासीं जॾहिं मुतकल्लिम जो मक़सदु को क़ैद लॻाइण न हुजे। मुख़्तसिर तौर ते जॾहिं मुतकल्लिम जो मक़सदु हुजे त मुख़्तसिर तौर ते मुखातब जे साम्हूं हिकु ॻाल्हि खे पेश कयो वञे, उन में को बि क़ैद लॻायल
न हुजे। छो त असां जॾहिं क़ैद न लॻाईंदासीं त पोइ मुखातब जंहिं तरफ़ बि वञणु चाहे उन तरफ़ वञण जो रस्तो मौजूदु हूंदो। मिसाल इहो जीअं ज़िक्र कयोसीं ज़ैदुन क़ाइमुन, ज़ैद बीठो आहे, त हाणे मुखातब जो ज़हन कहिड़े तरफ़ वञी सघे थो, त ज़ैद मेंबर ते बीठो आहे, मस्जिद ते बीठो आहे, छत ते बीठो आहे, या ॿाहिरि ग्राउंड में बीठो आहे। मुखातब कंहिं तरफ़ वञी सघे थो न, पर जेकॾहिं मुतकलिम उनखे मुक़यद कंदो अलल मेंबर, त पोइ हाणे मुखातब जे तरफ़ रस्तो बचो कंहिं ॿिए तरफ़ वञण जो न बचो न। या ॿियो मिसाल ॾिसो, मसइला कंहिं शख़्स चयो ज़रब ज़ईदुन, ज़ैद मारियो। हाणे ज़ैद कंहिंखे मारियो, इन तरफ़ मुखातब जी मर्ज़ी आहे, जहिड़े तरफ़ बि उनजो ज़हन वञी सघे थो। अमिर खे मारी, बकर खे मारी, ख़ालिद खे मारी, कंहिंखे बि मारी, हर फ़र्ज़ जे तरफ़ उनजे वञण जो रस्तो मौजूदु, मुखातब कहिड़े तरफ़ बि वञी सघे थो। पर जेकॾहिं उते मुक़यद कई जुमिले खे, ज़रब ज़ईदुन अमरन, ज़ैद मारियो, त ज़रब थियो मुसनद, ज़ैद थियो मुसनद इलैह, त हाणे मुसनद इलैह सां गॾो मफ़ऊल जो बि ज़िक्र थियल आहे, त इहो मफ़ऊल बतौर क़ैद जे आहे। त ज़ैद कंहिंखे मारियो आहे, अमिर खे। हाणे ॿिए तरफ़ ज़हन वेंदो मुखातब जो, न वेंदो। त मुतलक़ जुमिलो असां उन जॻह ते ज़िक्र कंदासीं जॾहिं मुतकलिम जी इरादो, मुतकलिम जो इरादो, मुतकलिम जी नीयत इहा हुजे त मुखातब खे, मुखातब जे लाइ हर रस्तो छॾियो वञे जंहिं तरफ़ उनजो ज़हन वञणु चाहे त वञी सघे। उन जे करे चईंदा यज़हब सामिउ फीहि कुल्ल मज़हबिन मुमकिनिन, तव्हां त वञी सघे सामे मुखातब उनई में हर मुमकिन रस्ते जे तरफ़। सम्झ में आयो? त पोइ उते असां कहिड़ो जुमिलो ज़िक्र कंदासीं, उते असां मुतलक़ ज़िक्र कंदासीं। मुतलक़ मञे त मुखातब हर तरफ़ वञी सघंदो न, पर जेकॾहिं मुक़यद ज़िक्र कंदासीं त उहो त पोइ मुक़यद थी वेंदो, उन में क़ैद लॻी वेंदो, पोइ त ॿिए तरफ़ वञण जो को रस्तो मौजूदु न आहे। वतक़यीद, ॾिसो अॻियां हितां खां इन ॻाल्हि जो ज़िक्र करे रहियो आहे त कहिड़ी जॻह ते असां जुमिले खे मुक़यद ज़िक्र कंदासीं। वतक़यीद हैस यतअल्लकुल गर्ज़ बितक़यीदिही बिवजह मख़सूसिन, वतक़यीद ऐं मुक़यद हूंदो आहे इन हैसियत सां त मुतअल्लिक़ हूंदो आहे मक़सदु उन जे क़ैद लॻाइण सां कंहिं मख़सूस वजह सां। जेकॾहिं न रिआयत कई वञे त फ़ौत थी वेंदो फ़ाइदो मतलूब। मुक़यद जुमिले में जेको असुल जेको मक़सदु हूंदो आहे न, उहो क़ैद हूंदो आहे। जेकॾहिं उन क़ैद जी रिआयत न कई वञे त असुल मक़सदु ई ख़तमु थी वेंदो। जॾहिं मुक़यद जुमिलो ज़िक्र कयो वेंदो आहे त मुक़यद जुमिले मंझि जेको दारो मदार हूंदो आहे न, उहो क़ैद ते हूंदो आहे। जेकॾहिं असां क़ैद खे ज़िक्र न कंदासीं त जुमिले जो असुल मक़सदु, असुल माना, उनजो असुल मतिलबु ई फ़ौत थी वेंदो। इन जो हिकिड़ो बहितरीनु मिसाल मुसन्निफ़ पेश कयो आहे हिन ॿिए सफ़े ते, ॾिसो, वमा ख़लक़ना समावाति वल अर्द वमा बैनहुमा लाइबीन। आयत जी माना छा आहे? न पैदा कयोसीं असां आसमानुनि खे ऐं ज़मीन खे ऐं जेको कुझु उन्हनि ॿिन्हिनि जे दरमियान आहे, लाइबीन इहो हाल आहे, इन हालत में त असां खेॾंदड़ आहियूं, मतिलबु इन जो माना बेकार। ठीकु आहे, न पैदा कयोसीं असां आसमानुनि खे ऐं ज़मीन खे ऐं जेको कुझु उन ॿिन्हिनि जे दरमियान आहे बेकार। त हाणे लाइबीन जेको आहे इहो मुक़यद आहे, इहो क़ैद आहे। त माना असां ज़मीन ऐं आसमान खे बेकार पैदा नाहे कयो, हर हिकु शइ जे पैदाइश में को न को वजह आहे, को फ़ाइदो ज़रूरु आहे। हाणे जेकॾहिं अव्हां इन लाइबीन जेको क़ैद लॻायो वियो आहे इन खे अव्हां ख़तमु करे छॾियो, बाक़ी आयत जी माना कयो वमा ख़लक़ना समावाति वल अर्द वमा बैनहुमा, न पैदा कयो आहे असां आसमाननि खे ऐं ज़मीन खे ऐं जेको कुझु उन ॿिन्हिनि जे दरमियान आहे। इन जो छा मतिलबु थियो त माना ज़मीन ऐं आसमान खे ऐं ज़मीन आसमान जे माबैन जेको कुझु आहे उनखे असां पैदा नाहे कयो। त ॾिसो, क़ैद खे जॾहिं असां ख़तमु कयोसीं त सॼो मतिलबु मफ़हूम बदिलजी वियो, मतलूब बाक़ी रहियो, फ़ाइदो बाक़ी रहियो,
बयानु करण जो। त क़ैद जो इहो ई फ़ाइदो हूंदो आहे जॾहिं जुमिले खे मुक़यद ज़िक्र कयो वेंदो आहे न, त असुलु मक़सदु उहो क़ैद हूंदो आहे। जेकॾहिं उन क़ैद खे हटायो वेंदो त जुमिले जो मतिलबु ऐं मफ़हूम ऐं बाक़ी न रहंदो। सम्झ में ॻाल्हि आई? ॾिसो, इन तक़यीद यकून बिल मफ़ाइल व नहविहा। उन खां बाद में पोइ मुसनिफ़ अलैहि रहमत इहो ज़िक्र करे रहियो आहे त हाणे इहो ज़िक्र कई न त मुक़यद जुमिले जे लाइ क़ैद हूंदो, यानी मुसनद सां मुतअल्लिक़ जेके शयूं आहिनि उन शयुनि जो ज़िक्र हूंदो। त पोइ हाणे ॿुधाए रहियो आहे त इहे शयूं माना जुमिले खे अवां मुक़यद कहिड़े तरीक़े सां बनाए सघंदव। माना अवां जुमिलो मुक़यद ज़िक्र करणु चाहियो था त अव्हांखे ख़बर त हुजे न त जुमिले खे मुक़यद असां कीअं बनाए सघंदासीं। जॾहिं ख़बर हूंदी त पोइ असां जुमिले खे मुक़यद बनाए सघंदासीं। सो हाणे मुसनिफ़ अलैहि रहमत इहा ॻाल्हि बयानु करे रहियो आहे त जुमिले खे अवां मुक़यद कहिड़े तरीक़े सां बनाए सघंदा। इन तक़यीद बेशक मुक़यद यकून थींदो आहे, हूंदो आहे बिल मफ़ाइल मफ़ऊलनि सां। मफ़ऊल घणा आहिनि टोटल? 5। इन सभिनी जो तफ़सील अचे थो। व नहविहा जेको मफ़ऊलनि सां जुमिलो मुक़यद थींदो आहे, व नहविहा ऐं उन्हनि जे मिसिल। व नहविहा मफ़ऊलनि जे मिसिल छा आहे? मफ़ऊलनि वांगुरु ॿी कहिड़ी शइ आहे? इहो हाशे में इहा ॻाल्हि लिखी पई अथव। व नहविहा जे हाशो ॾिसो, कल हाल व तमीज़ वल इस्तिस्ना लिखियलु आहे न। व नहविहा मां मुराद इहे आहिनि हाल, तमीज़ ऐं इस्तिस्ना। व नवासिख़ ऐं नवासिख़ सां बि जुमिलो मुक़यद थींदो आहे। व शर्त ऐं शर्त सां बि जुमिलो मुतालिक़ थींदो आहे। ऐं नफ़ीअ सां बि जुमिलो मुक़यद थींदो आहे, मुतलक़ न पर मुक़यद। ऐं तवाबे सां बि जुमिलो मुक़यद थींदो आहे। त मुसनिफ़ अलैहि रहमत ॿुधायो त जुमिलो मुक़यद छा सां थींदो आहे? हर हिक जो तफ़सीली ज़िक्र कंदो। पहिरियों मफ़ऊलनि सां जुमिलो मुतालिक़ मुक़यद थींदो आहे। मफ़ऊल जॾहिं ज़िक्र कंदासीं त जुमिलो मुक़यद थी वेंदो। ऐं मफ़ऊलनि जे मिसिल ॿुधाई त हाल, तमीज़ ऐं इस्तिस्ना सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे। ऐं नवासिख़ सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे। शर्त सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे। नफ़ीअ सां बि जुमिलो ऐं तवाबे सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे। जुमिले में क़ैद लॻी वेंदो आहे। हर हिक जो तफ़सीली ज़िक्र कंदो। मफ़ऊलनि जी तव्हांखे ख़बर आहे 5 मफ़ऊल आहिनि, अॻिते ज़िक्र अचे थो। व नहविहा हाल, तमीज़ ऐं इस्तिस्ना। जॾहिं असां इन्हनि शयुनि खे ज़िक्र कंदा आहियूं त इन्हनि सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे। ऐं नवासिख़ सां बि जुमिलो मुक़यद थींदो आहे। नवासिख़ इहो जमो आहे नासिख़ जो। नासिख़ पढ़ी आया आहियो किताबुल्लाह जे बहस में। नासिख़ मनसूख़। नासिख़ चइबो आहे जेको हुकुम खे ख़तमु करे, ऐं मनसूख़ चइबो आहे जंहिं शइ खे ख़तमु कयो वञे। जीअं पढ़ी आया आहियो न त किताबुल्लाह में कुझु आयतूं नासिख़ आहिनि, कुझु मनसूख़ आहिनि। त जेके आयतूं बाद में नाज़िल थियूं उहे नासिख़ आहिनि, जेके पहिरियां हुयूं उहे अहादीस में बि ईंदी आहिनि, कुझु नासिख़ आहिनि, कुझु मनसूख़ आहिनि। त नासिख़ छा खे चवंदासीं? जेको हुकुम खे ख़तमु करे। इहा थी वई तारीफ़। नहव मंझि बि कुझु नासिख़ आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? उहे आहिनि अफ़आले नाक़सा, अफ़आले क़ुलूब, मुशब्बह बिल फ़इल। उन जो तफ़सीली ज़िक्र अॻियां ईंदो। मुख़्तसिर तौर ते मां हिते तव्हांखे ॿुधायां थो। अफ़आले नाक़सा खे बि नवासिख़ चवंदा आहिनि। नवासिख़ जी माना आहे ख़तमु करणु। त अफ़आले नाक़सा जेके आहिनि उहे मुब्तदा जे मुब्तदा हुजण खे ख़तमु कंदा आहिनि, ख़बर जे ख़बर हुजण खे ख़तमु कंदा आहिनि। मिसाल ॾिसो हिन जो। मसलन केरु शख़्स चए थो ज़ईदुन क़ाइमुन। हाणे अव्हां खां पुछे थो इन जुमिले जी तरकीब छा आहे? त अवी चवंदो ज़ईदुन मुब्तदा, क़ाइमुन उनजी ख़बर। पर जॾहिं असां इन ते कान दाख़िल कयोसीं त माना उहा ई थींदी कान ज़ईदुन, ज़ैद बीठो आहे। ऐं ज़ईदुन क़ाइमुन जी माना बि उहा ई ज़ैद बीठो आहे। पर जॾहिं असां कान दाख़िल कयोसीं, हाणे अव्हां खां केरु तरकीब छा कंदो त चवंदो कान अफ़आले नाक़सा, ज़ैद उनजो इस्म, क़ाइमन उनजी, कान ज़ईदुन क़ाइमन, क़ाइमन उनजी
ख़बर। त हाणे अफ़आल नाक़सा ॾिसो कान आयो त पहिरियां ई तरकीब पई थिए मुब्तदा ऐं ख़बर, हाणे वरी थियो इस्म ऐं ख़बर। त मुब्तदा जे मुब्तदा हुजण खे ख़तमु कई, ख़बर जे ख़बर हुजण खे ख़तमु करे छॾियईं, मनसूख़ करे छॾियईं न। कंहिं मनसूख़ कयो इहो? कान अफ़आल नाक़सा। अहिड़े तरीक़े सां ज़ैदुन क़ाइमुन ते तव्हां इन लॻायो, इन ज़ैदन क़ाइमुन। त हाणे ज़ैद इस्म बराए इन ज़ैदन इस्म बराए इन, क़ाइमन ख़बर बराए, क़ाइमुन ख़बर बराए इन। त पहिरियां हुयो ज़ैदुन क़ाइमुन, ज़ैद मुब्तदा क़ाइमुन उनजी, त जॾहिं असां इन दाख़िल कयोसीं इन ज़ैदन क़ाइमुन, त हाणे इन ज़ैद जो इस्म थी वियो, पहिरियां छा हुयो? मुब्तदा हुयो। त इन जे इस्म हुजण खे ख़तमु करे छॾियो, मनसूख़ करे छॾियईं। ठीकु आहे, सम्झ में आयो? इन तफ़सील ज़िक्र अॻियां ईंदो। शर्त बि जेको आहे उहो जुमिले खे मुक़यद करे छॾींदो आहे। मिसाल इहो अक्सर करे पढ़ंदा आहियो, मसइले कंहिं शख़्स चयो पंहिंजी घरवारी खे अंत तालिकुन, तूं इन दख़ल ते दार, जेकॾहिं तूं घर में, त हाणे ॾिसो घर में दाख़िल थियण सां मुक़यद थी वई न तलाक। पहिरियां अंत तालिकुन सां फौरी तलाक नाफ़िज़ थियणु घुरिजे, पर इन दख़ल ते दार चई त पोइ हाणे मुक़यद थी वियो। या मसइलन केरु शख़्स चयो त शागिर्द खे त मां तोखे ₹1,00,000 इनाम ॾींदुसि जेकॾहिं तूं इम्तिहान में पास थीं। पहिरियों छा चई, मां तोखे ₹1,00,000 इनाम ॾींदुसि। त हाणे इन सां उहो ख़ुशि थींदो त मूंखे इनाम अॼु थो मिले, पर वरी पोइ शर्त लॻाई त जेकॾहिं तूं इम्तिहान में पास थी वई, त हाणे इम्तिहान में पास थियण सां इहो जुमिलो मुक़यद थी वियो मुतलक़ मंझि। ठीकु आहे, त मफ़ऊलन सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे, ऐं मफ़ऊलन जे मिसिल उनजो पढ़ी आयो, ऐं नवासिख़ सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे। अॻियां पढ़ंदासीं इन जो बि। शर्त सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे, नफ़ीअ सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे, तवाबीअ सां बि जुमिलो मुक़यद थी वेंदो आहे। उन मां पहिरीं सूरत कहिड़ी ॿुधाई? मफ़ाइल। मफ़ऊलन सां जुमिलो जेको आहे उहो मुक़यद। हाणे उनजो तफ़सील मुसनिफ़ ज़िक्र करे थो त मफ़ऊलन सां जुमिलो मुक़यद कहिड़े तरीक़े सां थींदो आहे। उन खां पोइ वरी नहविहा, उनजी मिसिल जेकी आहिनि उन सां जुमिलो कीअं मुक़यद थी वेंदो, नवासिख़ सां जुमिलो कीअं मुक़यद थी वेंदो, हर हिक जो तफ़सील ज़िक्र कंदो। ॾिसो मफ़ऊल जेके आहिनि से 5 आहिनि। मफ़ऊल मुतलक़, मफ़ऊल बिही, मफ़ऊल लहू, मफ़ऊल माउ, मफ़ऊल फी। इन जी तारीफ़ अवां नहव में पढ़ी आया आहियूं। हिन जॻह ते मुसनिफ़ अलैहि रहमत फ़ाइदा ज़िक्र कंदो त कहिड़े वक़्तु असां जुमिले खे मफ़ऊल मुतलक़ सां मुक़यद कंदासीं, कहिड़े वक़्तु असां जुमिले खे मफ़ऊल बिहीअ सां मुक़यद कंदासीं, कहिड़े वक़्तु असां मुतलक़ जुमिले खे मफ़ऊल फी सां मुक़यद कंदासीं, कहिड़े वक़्तु असां इन खे मफ़ऊल लहू सां मुक़यद कंदासीं। हर हिक जा फ़ाइदा ऐं सबब ॿुधाईंदो त हिन वक़्तु असां कहिड़े मफ़ऊल सां जुमिले खे मुक़यद कंदासीं। अमल मफ़ाइल, पर जेकी रहिया मफ़ऊल, यानी कि जुमिलो छा सां मुक़यद थी वेंदो? पहिरीं सूरत कहिड़ी आहे त मफ़ऊलन सां मुक़यद थी वेंदो। ठीकु आहे, त मफ़ाइल जेके आहिनि, मफ़ाइल ऐं नहविहा ऐं उनजे मिसिल, यानी हाल, तमीज़ ऐं इस्तस्ना। 5 मफ़ऊल, 6 हाल, 7 तमीज़, 8 इस्तस्ना। इन्हनि जो बहस कंदो, तफ़सील ॿुधाईंदो त कहिड़े वक़्तु असां इन्हनि सां जुमिले खे मुक़यद कंदासीं। अमल मफ़ाइल व नहविहा फ़तक़यीद बिहा, पोइ मुक़यद करणु इन सां यकून हूंदो आहे ले बयान नौइल फ़इल, फ़इल जी नौइयत बयानु करण जे लाइ। जंहिं वक़्तु मुतकल्लिम जो मक़सदु इहो हुजे त फ़इल जी नौइयत बयानु कई वञे, फ़इल जो क़िस्म बयानु कयो वञे, त कहिड़ो फ़इल वाक़िअ, कहिड़ी तरह जो फ़इल वाक़िअ थियो आहे, कहिड़े क़िस्म जो फ़इल वाक़िअ थियो आहे, त इहो छा सां हासिलु थी वेंदो आहे? इहो हासिलु थींदो आहे मफ़ऊल बिहीअ सां। मफ़ऊल बिही इहा तारीफ़ आहे न, त अहिड़ो मस्दर जेको माक़बल फ़इल जी नौइयत बयानु करे, जेको मफ़ऊल हूंदो आहे मफ़ऊल बिही, उहो फ़इल जे ई मस्दर मञा ईंदो आहे, फ़इल जी नौइयत बयानु कंदो आहे त कहिड़े क़िस्म जो फ़इल वाक़िअ थियो आहे। मिसाल इन जो जीअं केरु शख़्स जलस्तु जलसतल क़ारी,
वेठुसि मां कारी जे वेहण वांगुरु, माना मां अहिड़े तरीक़े सां वेठो आहियां जहिड़े तरीक़े सां कारी हज़रात वेहंदा आहिनि। त हिते जलस्तु फ़इल जी नौइयत बयानु थो करे त वेहण कहिड़े क़िस्म जो आहे। त जॾहिं वक़्तु मुतकल्लिम जो मक़सदु फ़इल जी नौइयत बयानु करणु हुजे त उन वक़्तु उहो पंहिंजे जुमिले खे मुक़यद कंदो कहिड़े मफ़ऊल सां, मफ़ऊल बिही सां। हाणे जलस्त चयईं त इन में फ़इल फ़ाइल अची वियो, मुस्नद मुस्नद अची वियो, इहो मुतलक़ जुमिलो थी वियो। मां वेठुसि, वेहण आम आहे, कहिड़े तरीक़े सां वेठो आहे, टेकड़े वेठो आहे या सिधो थी वेठो आहे, कहिड़े बि अंदाज़ में वेठो आहे, मुखातब जो ज़हन हर तरफ़ वञी सघे थो। पर जॾहिं इनखे मुक़यद कयईं मफ़ऊल सां, मफ़ऊल मुतलक़ सां मुक़यद कयईं, जलस्तु जलसतल कारी, त हाणे उनजी नौइयत ख़ासि थी वई, मुतलक़ न रही, मुक़यद थी वई कारीअ जे वेहण वांगुरु। या इन जो हिकिड़ो मिसाल हाशिम में बि लिखल, अकरम तो इकराम अहलिल हस्ब, अकरम तो मूं इज़त कई, इज़त करणु अहले हसब वांगुरु, यानी मूं हिन शख़्स जी अहिड़े तरीक़े सां इज़त कई जीअं अहले हसब और नसब जी इज़त कई वेंदी आहे। त उहो इज़त करण वारो अंदाज़ बयानु करे रहियो आहे त कहिड़े तरीक़े सां उनजी इज़त कई वई। त फ़इल जी नौइयत बयानु कई वई आहे न, त नौइयत छा सां बयानु कई वेंदी आहे, मफ़ऊल मुतलक़ सां। त उन जे लाइ माना ज़रूरी आहे त मफ़ऊल मुतलक़ खे आंदो वञे। ॾिसो फ़तक़यीद बिहा, पोइ क़ैद लॻाइण इन सां हूंदो आहे ले बयान नौइल फ़इल, फ़इल जी नौइयत बयानु करण जे लाइ। औ या मा वक़अ अलैहि, या वरी मुतकल्लिम जो मक़सदु इहो हुजे त माना इन ॻाल्हि खे बयानु करे त इन जे मथां फ़इल वाक़िअ थियो आहे। त इहो छा सां हासिलु थींदो आहे, इहो मफ़ऊल बिहीअ सां हासिलु थींदो आहे। मफ़ऊल बिही तारीफ़ इहा आहे न, जंहिंजे मथां फ़इल फ़ाइल जो फ़इल वाक़िअ थिए। त यानी जॾहिं मुतकल्लिम जो मक़सदु मुखातब खे इहा ॻाल्हि ॿुधाइणु हुजे त इन जे मथां फ़ाइल जो फ़इल वाक़िअ थियो आहे। मां वक़अ अलैहि, त हाणे इहा कहिड़ी जॻह आहे, त इन जॻह ते जुमिले खे छा सां मुक़यद कयो वञे, मफ़ऊल बिहीअ सां। मिसाल जीअं हफ़िज़तुल क़ुरआन, यादि कयो मूं क़ुरान खे। औ फ़ीह, इहो अतफ़ आहे वक़अ ते, या वाक़िअ थियो हुजे उन्हीअ में फ़ाइल जो फ़ाइल, यानी कि मुखातब यानी मुतकल्लिम जो मक़सदु आहे त मुखातब खे इहा ॻाल्हि ॿुधाए त इन में फ़ाइल जो फ़इल वाक़िअ थियो आहे। त इहा जॻह आहे मफ़ऊल फ़ीह जे ज़िक्र करण जी। इन में वाक़िअ थियो आहे, माना या त उहा जॻह थो बयानु करणु चाहे त इन जॻह में इहो फ़इल वाक़िअ थियो आहे, या वरी उहो वक़्तु बयानु करणु थो चाहे त इन वक़्त में इहो फ़इल वाक़िअ थियो आहे। त पोइ उन जॻह ते कहिड़ी जॻह आहे, त छा खे ज़िक्र कयो वञे, मफ़ऊल फ़ीह खे। मफ़ऊल फ़ीह जो मिसाल जीअं जलस्तु अमामक, वेठुसि मां तुंहिंजे साम्हूं। हाणे जलस्तु चई वेठुसि मां, इहो मुतलक़ आहे, किथे वेठो, कहिड़ी जॻह ते वेठो, इन में को बि क़ैद, मुखातब जो ज़हन जंहिं तरफ़ वञणु चाहे वञी सघे थो। पर इनखे मुक़यद कयईं मफ़ऊल फ़ीह सां, जलस्तु अमामक, वेठुसि मां तुंहिंजे साम्हूं। त हाणे उन जे साम्हूं वेहण साण मुक़यद थी वियो, ॿिए तरफ़ मुखातब जो ज़हन हाणे मुंतक़िल न थींदो। या मसलन कंहिं शख़्स चयो ज़रबतु ज़ैदन यौमल जुमअत, मारियो मूं ज़ैद खे, इन ज़रबतु मारियो मूं ज़ैद खे, कॾहिं मारियईंसि, अॼु मारियईंसि, कल्ह मारियईंसि, साल खनि पहिरियां मारियईंसि, महीनो पहिरियां मारियईंसि। त पोइ उहो उनजो ज़हन कहिड़े तरफ़ मुंतक़िल थी सघे पियो। पर पोइ चई त ज़रबतु ज़ैदन यौमल जुमअत, जुमे वारे ॾींहुं मूं ज़ैद खे, त यौमल जुमअत इहो मफ़ऊल फ़ी ज़िक्र कई, त हाणे सिर्फ़ु जुमे वारो ॾींहुं मख़सूस थी वियो, ॿिया ॾींहं सभु ख़ारिज थी विया, उन जे तरफ़ मुखातब जो ज़हन न वेंदो। औले अजल ही, या उन जे सबब जे लाइ, यानी कि
मुतकलिम जो मक़सदु इहो बयानु करणु हुजे त इहो फ़इल कहिड़े वजह जे करे थियो आहे, कहिड़े सबब जे करे इहो फ़इल वाक़िअ थियो आहे, त इहा जॻह आहे मफ़ऊल लहूअ जे ज़िक्र करण जी। त उन जॻह ते मफ़ऊल लहूअ खे ज़िक्र कयो वेंदो। मसलन जीअं ज़रबतु तअदीबन, मारियो मूं अदब सेखारण जे लाइ, ऐं इहो आहे लितअदीबन। ज़रबतु ज़ईदन तअदीबन, मारियो मूं ज़ईद खे अदब सेखारण जे लाइ। त हाणे जीअं ज़रबतु ज़ईदन, मारियो मूं ज़ईद खे, त हाणे मुखातब जो ज़हन हर तरफ़ मुंतक़िल थियो, अलाए कहिड़े वजह जे करे ज़ईद खे मारी। थी सघे थो ज़ईद चोरी कई हुजे, थी सघे थो ज़ईद सबक़ु कचो कयो हुजे, या थी सघे थो ज़ईद का ॿी ग़लती कई हुजे, पर पोइ उन फ़इल जो सबबु बयानु कयो वियो, वजह बयानु कयो वियो त छाजे करे मारियो वियो। त हाणे माना मुतकलिम जो मक़सदु आहे त उन फ़इल जो सबबु वजह बयानु कयो वञे। त हाणे हिते मफ़ऊल लहूअ जे आणण जी ज़रूरत आहे। उनजे करे ज़िक्र कंदो ज़रबतु ज़ईदन तअदीबन, मारियो मूं ज़ईद खे अदब सेखारण जे लाइ। सम्झ में अचे थो न। ऐं बे मुक़ारिनत ही, मुक़ारिनत यानी उन सां गॾु वाक़िअ थियणु, त इहा जॻह आहे मफ़ऊल मअहू जी। मफ़ऊल मअहू में इहा माना हूंदी आहे न, उन सां माना इहो फ़इल उन सां गॾु वाक़िअ थियो आहे। मुक़ारिनत, मुक़ारिनत जॾहिं मुतकलिम जो मक़सदु इहो हुजे त मुखातब खे इहो बयानु करणु चाहे त हीउ जेको फ़इल आहे इहो हिन सां गॾु वाक़िअ थियो आहे, त उन जॻह ते मुखातब जे साम्हूं मुतकलिम अहिड़ो जुमिलो ज़िक्र कंदो जेको मफ़ऊल मअहू सां मुक़यद हुजे। मिसाल जीअं पढ़ंदा आया हुन में, जा अल बर्द वल जुब्बात, आई थधि, जाल बर्दो आई थधि, वल जुब्बात, ऐं गॾु कोटनि सां, सूटरनि सां, थुल्हो कपिड़ो जेको जुबनि सां गॾु। जा अल बर्द वल जुब्बात, आई थधि सूटरनि सां गॾु, जुबनि सां गॾु। त हिते वाव जेको आहे इहो वाव बि माना मअजे आहे, माना थधि आई, थधि सां गॾो गॾु जुबा बि आया। हाणे ॾिसो इन वाव खे जेकॾहिं अतफ बयानु कयो वञे त पोइ छा थींदो। मिसाल जीअं चए थो, मिसाल हिकिड़ो ॿियो सम्झो, जा ज़ईदुन व अमरुन, जा ज़ईदुन व, इन जी माना छा थींदी, आयो ज़ैद ऐं अमर। ठीकु आहे, छो त हिते वाव जेको आहे इहो अतफ जे लाइ आहे। पर हिते जेकॾहिं अवां हिनखे मफ़ऊल मअहू बनायोसि त पोइ अवां चवंदो जा ज़ईदुन व अमरन, आयो ज़ैद अमर सां गॾु। ठीकु आहे, त ज़ैद थींदो फ़ाइल ऐं अमर जेको आहे इहो मफ़ऊल मअहू, वाव जेको आहे इहो बि माना मअजे थींदो। त हाणे जेकॾहिं अवां हिनखे अतफ जे तरीक़े सां बयानु कयोसि, जा ज़ईदुन व अमरुन, आयो ज़ैद ऐं आमिर, त हाणे इहा ख़बर न आहे त ज़ैद पहिरियां आयो या आमिर पहिरियां आयो, ऐं ज़ैद इहा बि ख़बर न आहे त ज़ैद आमिर जे अचण जे दरमियान केतिरो फ़ासिलो आहे। थी सघे थो ज़ैद अॼु आयो हुजे, आमिर अॼु खां 10 साल पहिरियां आयो हुजे, इहा ख़बर पवे थी जा ज़ैदुन व अमरुन में। पर जॾहिं असां हिनखे मफ़ऊल मअहू सां ज़िक्र कंदासीं त इहा थी ख़बर पवे त इहे ॿई गॾु आया आहिनि। जा ज़ईदुन व अमरन, आयो ज़ैद अमर सां। त मफ़ऊल मअहू जे ज़िक्र करण जो फ़ाइदो इहो हूंदो आहे, मफ़ऊल मअहू सां जुमिले खे मुक़यद करण जो फ़ाइदो इहो हूंदो आहे, इहा ख़बर पवंदी आहे त इहो जेको फ़इल आहे इहो इन सां गॾु वाक़िअ थियो आहे। सम्झ में आयो। इहे 5 ई मफ़ऊल थी विया। हाणे वरी बयानु करे थो औ बयानिल मुबहम मिनल हयत वज़ात, यानी मुबहम शइ खे बयानु करणु, उहो मुबहम हयत जे तरह सां हुजे या वरी ज़ात जे तरह सां शइ मुबहम। मुबहम माना लिकियल शइ आहे, हिकु पोशीदा शइ आहे। हिकु पोशीदा शइ खे, मुबहम शइ खे
छुपियल शइ खे माण्हू बयानु थो करणु चाहे पोइ उहा जेका मुबहम आहे उहा मुबहम हयत यानी सूरतन उहा मुबहम आहे या ज़ात जे हिसाब सां उहा शइ मुबहम आहे, इन शइ खे बयानु कयो वञे। जॾहिं मुबहम हयत जे तरह सां सूरत जे तरह सां मुबहम जॾहिं बयानु कयो वेंदो त इते इहा जॻह आहे हाल जे आणण जी। जॾहिं असां हाल आणींदासीं त मुबहम हयत जेका आहे उहा ज़ाहिर थी वेंदी। कीअं? मिसाल ॾिसो हिकिड़ो, जा ज़ैदुन, आयो ज़ैद, जा फ़इल मुस्नद, ज़ैद मुस्नद, इहो जुमिलो मुतलक आहे मुक़यद आहे? मुतलक आहे। ठीकु आहे, ज़ैद आयो, हाणे उनजी हयत मुबहम आहे त ज़ैद कीअं आयो? सूरत उनजी मुबहम आहे न, त ज़ैद पंधु आयो, जहाज़ ते आयो, गाॾीअ ते आयो, कहिड़े तरीक़े सां ज़ैद आयो आहे। हाणे उनजी हयत खे ज़ाहिर करण जे लाइ इन जॻह ते ज़रूरत आहे त हाल खे ज़िक्र करे मुतकल्लिम इन जुमिले खे मुक़यद करे हाल सां चवे जा ज़ैदुन राकिबन, ज़ैद आयो सवारी जी हालत में। त जॾहिं राकिबन चई त इहा मुबहम हयत ज़ाहिर थी वई त ज़ैद कहिड़ी हयत में आयो, कहिड़ी सूरत में आयो? सवारीअ जी सूरत में आयो। सम्झ में आयो? इन जॻह ते ज़रूरत आहे त इन मुतलक जुमिले खे मुक़यद कयो वञे हाल सां, त पोइ इहो फ़ाइदो हासिल थी सघे थो। या वरी मुबहम ज़ात हुजे, यानी उहा ज़ात ई मुबहम हुजे, त इहा वरी हूंदी आहे, ज़रूरत हूंदी आहे त इनखे जेको बयानु कयो वञे उहो तमीज़ सां बयानु कयो वञे। मसलन जीअं के शख़्स चए थो ताब ज़ैदुन, भलो आहे ज़ैद, इहो ज़ैद बज़ाते ख़ुदि भलो आहे न, ज़ैद ज़ात जे हिसाब सां भलो आहे। ताब ज़ैदुन, भलो आहे ज़ैद। हाणे ख़बर नथी पए त ज़ैद कहिड़ी ॻाल्हि में भलो आहे। पोइ अॻिते बयानु कई त इल्मन, ताब ज़ैदुन इल्मन, भलो आहे ज़ैद अज़रुए इल्म जी। त हाणे ख़बर पई त ज़ैद जी जेका भलाई बयानु थी कई वञे, ज़ैद जे भले हुजण खे जेको बयानु थो कयो वञे, उनजो मतिलबु आहे त माना ज़ैद आलिम आहे, ज़ैद वटि इल्मु आहे, उनजे करे उनजी फज़ीलत बयानु कई थी वञे। इहो पहिरियां त ज़ैद जी भलाई कहिड़ी ॻाल्हि में आहे इहा शइ मुबहम हुई न, पोइ जॾहिं तमीज़ आंदई इल्मन अज़रुए इल्म जे, त पोइ हाणे इहा मुबहम जेको आहे मुबहम जो इबहाम ख़तमु थी वियो, ख़बर पइजी वई त ज़ैद इल्म जे ज़रिए सां भलो आहे। ऐं बयान अदम शुमूल हुक्म, या बयानु करणु हुक्म जे न शामिल हुजण खे, या मुतकल्लिम जो मक़सदु इहो आहे त अहिड़ी ॻाल्हि खे बयानु करे त हीउ हुकुम ॿियनि सभिनि खे शामिल आहे पर हिन खे शामिल न आहे, त उन ई जॻह ते पोइ ज़िक्र कयो वेंदो इस्तस्ना जो। इस्तस्ना जेको आहे उहो जेको मुस्तस्ना मिन आहे उन मञा ख़ारिज थी वेंदो। मिसाल जीअं मदरसे जा तालिबन, हाणे हिकु शख़्स चवे थो त मूं वटि तालिब सभु आया, सभिनि में जेकी बि तालिब आहिनि उहे सभु शामिलु थींदा, पर को हिकिड़ो तालिब नाहे आयो। हाणे पोइ उन जे नाले चवणु चाहे थो त इहो तालिब मूं वटि नाहे आयो, ॿिया सभु आया आहिनि, त हाणे उनखे ख़ारिज कीअं कंदो? उनखे ख़ारिज कंदो इस्तस्ना जे ज़रिए। मिसलन चवंदो जा अतुलाब, आया मूं वटि तालिब, जा अन तुलाब, आया मूं वटि मदरसे जा तालिब, आया मूं वटि शागिर्द, इल्ला ज़ैदुन, मगर ज़ैद, यानी ज़ैद मूं वटि न आयो बाक़ी ॿिया सभु आया। त यानी कि जॾहिं मुतकल्लिम जो मक़सदु इहो हुजे त इनखे हुकुम शामिल थियण खां ख़ारिज कयो वञे, त उन जॻह ते मुतकल्लिम पंहिंजे जुमिले खे मुक़य्यद कंदो इस्तस्ना सां। ठीकु आहे। हाणे चई जा अन तुलाब, आया मूं वटि शागिर्द, त हाणे इहो जेको हुकुम आहे इहो सभिनी खे शामिल थी वियो। हाणे इहो क़ैद थो लॻाए ज़ैद जे न अचण सां,
ज़ैद जी अदम मजीयत, ज़ैद जे न अचण खे क़ैद थो लॻाए त ज़ैद नाहे आयो, इन सां जुमिले खे मुक़ैद करणु थो चाहे, त पोइ हाणे इन जॻह ते इस्तस्ना आणींदो, इल्ला ज़ैदुन, मगर ज़ैद। सम्झ में आयो? तर्जुमो वरी शुरू खां ॾिसो। अमल मफ़ाइल व नहवहा, पर मफ़ऊल ऐं उनजे अमल मफ़ाइल व नहवहा, पर मफ़ऊल ऐं उनजे मिसल फ़तक़यीद बिहा, पोइ क़ैद लॻाइणु इन सां हूंदो आहे ले बयान नौइल फ़इल, फ़इल जी नौइयत बयानु करण जे लाइ, इहो थींदो आहे मफ़ऊल मुतलक़ सां। ऐं मा वक़अ अलैह, या वाक़िअ थियो आहे उन ते फ़इल, इहो छा सां थींदो, इहो मफ़ऊल बिही सां। ऐं फ़ी, या वाक़िअ थियो आहे इन्हीअ में फ़इल, इहो छा सां हासिलु थींदो, मफ़ऊल फ़ी सां। ऐं ले अजल ही, या इन सबब जे वास्ते, इन वजह जे लाइ, इहो छा सां हासिलु थींदो, मफ़ऊल लहू सां। ऐं बे मुक़ारनत ही, या उन सां गॾु, इहो छा सां हासिलु थींदो, माउ सां। या बयानु करणो मुबहम खे, जेको मुबहम हुजे, मिनल हयत, हयत सां, वज़ात ऐं ज़ात सां। मुबहम मिनल हयत, इहो कहिड़े तरीक़े सां इन जो इबहम ख़तमु कयो वेंदो, हाल जे ज़रिए, यानी मुतकल्लिम जॾहिं हाल आणींदो त पोइ इहो इबहम ख़तमु थी वेंदो, हाल सां मुक़यद करण जी ज़रूरत आहे। ऐं जेको मुबहम बिज़ात हुजे त उनखे छा सां मुक़यद कयो वेंदो, तमीज़ सां मुक़यद कयो वेंदो, त पोइ उहो इबहम ख़तमु थी वेंदो। ऐं बयान, या बयानु करणु अदम शुमूल हुकुम, हुकुम जे न शामिल हुजण खे, व तकून कुयूद, ऐं हूंदा इहे क़ैद महत, इन जो मदार फ़ाइदे जो हूंदो, क़ैदनि जो फ़ाइदे जो मदार, वल कलाम, ऐं कलाम बिदून हा, उन्हीअ खां सवाइ काज़िब, या ग़ैर मक़सूद बिज़ात, मिसाल जीअं वमा ख़लक़ना समावात वल अर्द वमा बैनहुमा लाइबीन, इहो सम्झाए आयो मां। त हाणे जॾहिं असां क़ैद खे ख़तमु कंदासीं, लाइबीन खे, त हाणे आयत जो मक़सदु बाक़ी बचे थो, आयत जो मफ़हूम बाक़ी सही रहे थो, त उन जे लाइ इहो क़ैद जो हुजणु ज़रूरी आहे। जुमिले में असुलु मक़सदु उहो, मुक़यद जुमिले में असुलु जेको मदार हूंदो आहे उहो क़ैद ते हूंदो आहे, महत जी माना इहा ई आहे, ठीकु आहे। व तकूनुल कुयूद, हूंदा क़ैद महत, क़ैद जो मदार जुमिले में, मुक़यद जुमिले में छाजे मथां दारो मदार हूंदो आहे, क़ैद जे मथां दारो मदार हूंदो आहे, फ़ाइदे जो। वल कलाम बिदून हा काज़िबन, उन खां सवाइ, जेको क़ैद खां सवाइ कलाम, उहो मुक़यद जुमिले वारो हूंदो आहे, काज़िबन, कूड़ो। ऐं जॾहिं असां हिनखे लाइबीन खे ख़तमु कंदासीं आयत मंझां, त पोइ मक़सदु बाक़ी रहंदो, कलाम सादिक़ रहंदो, न रहंदो न। तो माना मुक़यद जुमिले में सॼो दारो मदार क़ैद जे मथां हूंदो आहे। जॾहिं क़ैद खे ख़तमु कयो वेंदो त कलाम काज़िब थी वेंदो, बेफ़ाइदा कलाम थी वेंदो। सम्झ में आयो?